जंहिंजो नतीजो न निकितो आहे तंहिंखे डप में रहणु घुरिजे, रोअणु घुरिजे, खिलणु न घुरिजे। खिल तॾहिं जॾहिं अमलनामो सॼे हथ में मिले, खिल तॾहिं जॾहिं मौत ईमान सां अची थिए, तॾहिं तोखे ख़ुशि थियणो आहे। जेसिताईं सबका ॻाल्हि ख़तरे में आहे तेसिताईं खिलण जो को सुवाल ई कोन्हे। हिते अल्लाह खे न को आलिम जी परवाह आहे, न को जाहिर जी परवाह आहे। अबू उबैद इराकी शिबली वग़ैरह जो उस्ताद हो, मुर्शिद ते अची वञो, सम्झ वॾे में वॾो बुज़ुर्ग हो, जंहिंजे करे केतिरा माण्हू नेकोकार थिया हुआ, हक़ ते आया हुआ। शिबली चवे थो पंहिंजे मुर्शिद सां गॾु सफ़र ते निकितासीं, हिकिड़ी ईसायाणी छोकिरी ते नज़र पियो, उस्ताद उते बीह रहियो, असां मां हथ कढी वञे। अल्लाह जी मर्ज़ी हूंदी, परवरदिगार आलम चई। असां चयोसीं छा आहे तव्हांजे करे त हज़ारनि माण्हुनि खे हिदायत थी आहे, अॼु तव्हां हिन धारी छोकिरी खे ॾिसी मस्त थी बीह रहिया आहियो। चई बसि मुंहिंजे कल्ब ते काराण चढ़ी चुकी आहे, अॻिते आऊं हलण जे लाइ तयारु कोन आहियां। चई असां हथ कढिया, सम्झनि उन्हनि ईसाइनि सां पेशकश कई त छोकिरी मूंखे अची ॾियो। उन्हनि चयो त असांजा सूअर चार तंहिंखां पोइ तोखे छोकिरी ॾियूं। सम्झ चई असां हथ कढी 2-3 महीना वियासीं हलिया। वरी असां चयो त मुर्शिद जी हालत जाचियो त छा आहे। असीं आयासीं त जंहिं खुतबे सां लठ सां ख़ुतबो ॾींदो हो, उहा लठ खणियो सूअरनि जो धण पियो चाढ़ियो। चई असां हुनखे चयो त साईं ॻाल्हि ॿुध, क़ुर शरीफ़ तोखे यादि हो, बुखारी तोखे यादि हुई, हेॾा किताब तोखे यादि हुआ, हाणे 30 सिपारनि मां को क़ुर तोखे यादि आहे या कोन्हे। चई पुट 30 सिपारा विसरी विया, हिकिड़ी आयत मूंखे यादि आहे। चई कहिड़ी? चई वमन युज़लिलिल्लाहु फला हादिय लहू, जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिंखे केर बि रस्ते ते आणे नथो सघे। इन कुलूब बनी आदम बैन इस्बई रहमान युक़ल्लिबुहा कैफ़ यशा। इंसाननि जूं दिलियूं, बनी आदम जूं दिलियूं अल्लाह जे 2 आङुरियुनि जे विच में जीअं खपे तीअं फेराए। जाहिल खे आलिम बनाए, आलिम खे जाहिल बनाए, नेकोकार खे बदकार बनाए, बदकार खे नेकोकार बनाए। जंहिं जन्नत खे हिकिड़ी ॿाड़ी वञी छॾी आहे, तंहिंजो मुंहुं जहन्नम ॾे फेरे छॾे। जेको जहन्नम में दाख़िल थियण वारो आहे, तंहिंजो मुंहुं जन्नत ॾे फेरे छॾे। मर्ज़ी उनजी हलंदी, असांजी का बि कान हलंदी। हे दुनिया इम्तिहान जो घर, अल्लाह जो इम्तिहान नेमत सां थींदो आहे, अल्लाह जो इम्तिहान मुसीबत सां थींदो आहे। ईअं कोन्हे त इम्तिहान फ़क़ति नेमत सां थींदो आहे, सम्झ। परवरदिगार आलम जो इम्तिहान जेको बाने जे लाइ आहे सो नेमत सां थींदो आहे। अल्लाह जो इम्तिहान मुसीबत सां थींदो आहे। कॾहिं दौलत ॾींदो आहे, माल ऐं मिल्कियत ॾींदो आहे, ज़मीन ॾींदो आहे, औलाद ॾींदो आहे, आज़माईंदो आहे त मुंहिंजे नेमत जो शुक्र करे थो या नथो करे। कॾहिं तकलीफ़ूं ॾींदो आहे, ॾुख ॾींदो आहे, बचनि ते मौत ईंदो आहे, घर सड़ी वेंदो आहे, ज़ालिम तंग कंदा आहिनि, मुसीबतूं आणींदो आहे। इन जे करे त माण्हू सब्र करे थो या नथो करे। जेको मुसीबत में सब्र करे, नेमत में शुक्र करे, उहो माण्हू कामयाब, ॿिया सभु नाकाम। इम्तिहान 2 तरीक़नि सां थींदो, नेमत सां बि थींदो आहे, मुसीबत सां बि थींदो आहे। मूंखे वाक़ियो यादि आहे, हज़रत याह्या बिन अक़सम रहमतुल्लाह अलैह नहव जो वॾो आलिम हो, रंग जो कारो ऐं मस्कीन हो। उनजे इल्म खे ॾिसी वक़्त जे अमीर पंहिंजी हसीन ऐं ख़ूबसूरत न्याणी हुनखे निकाह में ॾिनी। हाणे मौलवी साहब रंग जो कारो ऐं बुखियो, घर वारी अमीर ऐं शहज़ादी ऐं पैसे वारी। याह्या बिन अक़सम पंहिंजे घरवारी सां गॾु मानी पे खाधी। घरवारी जे मुंहं में ॾिसी चई मूंखे उमेद आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जल जलालू ॿिन्ही खे माफ़ करे जन्नत में दाख़िल कंदो। तॾहिं घरवारी चयो त अञा इहो फ़ैसिलो थियो कोन्हे, तंहिंखां अॻु में तूं फ़तवा कीअं लॻाई? चई आऊं पंहिंजे गिरेबान में मुंहुं विझां थो त ॾिसां थो त मूं जहिड़ो बदशिकिल इंसान केर बि कोन हूंदो। तो जहिड़ी हसीन औरत मूं जहिड़े बदशिकिल इंसान खे मिली, इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे, तां हुनजो शुक्र करियां। तो जहिड़ी हसीन औरत खे मूं जहिड़ो बदशिकिल मर्द मिलियो, इहा हिकिड़ी मुसीबत आहे तो ते, तूं सब्र करिए। घरवारी खे चई तुंहिंजे ऐं मुंहिंजे निकाह में मूंखे शुक्र जो मौक़ो मिलियो, तोखे सब्र जो मौक़ो मिलियो। शाकिरीन जो रस्तो बि जन्नत आहे, साबिरीन जो रस्तो बि जन्नत आहे। ॿिन्ही जो रस्तो जेको आहे सो छा आहे, चओ जन्नत आहे। अल्लाह जूं नेमतूं अल्लाह जो इम्तिहान 2 तरीक़नि सां थींदो आहे, मुसीबत सां बि थींदो आहे, नेमत सां बि थींदो आहे। ईअं कोन्हे त को हिकिड़े तरीक़े सां इम्तिहान थींदो आहे। इंसान जॾहिं अल्लाह जूं नेमतूं ईंदियूं आहिनि, आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, सम्झ। हुकूक ख़ुदाबंदी जी भंजकड़ी अची कंदो आहे, कंहिं ॻाल्हि जी परवाह कंहिं क़िस्म जी न कंदो आहे। क़ुर चवे थो व उमली लहुम इन कैदी मतीन। अल्लाह सी फरमाए थो ऐं जल्दी पकड़ कोन कंदो आहियां, मोहलत ॾींदो आहियां, पर पोइ मुंहिंजी पकड़ ॾाढी सख़्तु हूंदी आहे। इन कोन्हे त अल्लाह जल जलालू जल्दी पकड़ करे, परवरदिगार आलम जे तरफ़ां उनखे मोहलत मिलंदी आहे। कारून ज़ोर जे करे हक़ जी मुखालफ़त कई, फ़िरऔन ज़ोर जे करे हक़ जी मुखालफ़त कई।
अल्लाह से उन्हनि खे मोहलत ॾिनी। पछाड़ी में अंजाम उन्हनि जो तव्हांखे मालूम आहे। क़ुरान करीम अची बयान कयो अल्लाह जो इहो कानून तो अची बणिजे त जेकॾहिं को बेफ़रमानी कंदो आहे त हुनखे मोहलत हूंदी आहे। पर फरमाई त इन कैदी मतीन, पर जॾहिं आख़िरी हद ते पहुची चुकंदो आहे उनजे हिदायत जा रस्ता सभु बंदि थी वेंदा आहिनि, बेहयाई जे इंतिहाई दर्जे खे पहुची वेंदो आहे, पोइ मुंहिंजी पकड़ सख़्त हूंदी आहे। पोइ कम तरक़ू मिन जन्नातिन व उयून व ज़ुरूउन व मक़ामिन करीमिन व नामतिन कानू फ़िहा फ़ाकिहीन कज़ालिक व औरसनाहा क़ौमन आख़रीन फमा बक़त अलैहिम समा वल अर्ज़ व मा कानू मुनज़रीन। फरमाई पोइ जॾहिं पकड़ींदो आहियां तॾहिं ईअं न ॾिस त केॾां पियो वञे, इन जो ठिकाणो मुक़ररु आहे। पोयां ॾिस त छा छॾियईं, कम तरक़ू मिन जन्नातिन, बाग़ घणा छॾियाईं, व उयूनिन, पाणी जा चश्मा ऐं वाटर घणा छॾियाईं, व ज़ुरूइन, हज़ारे एकड़ ज़मीन छॾियाईं, व मक़ामिन करीमिन, पंज पंज बंगला छॾियाईं, व नामतन कानू फ़िहा फ़ाकिहीन, केतिरा अयाशी जा सामान छॾियाईं जंहिंमें मस्त हुआ। कज़ालिक व औरसनाहा क़ौमन आख़रीन, असांजो इहो दस्तूर रहियो आहे त हिकिड़े खे गिचीअ मां जॾहिं क़ब्र जे हवाले कंदा आहियूं उन सामान जो वारस ॿिए खे बनाईंदा आहियूं। पोइ जॾहिं ज़ालिम खे पकड़ींदो आहियां न आसमान खे रुअण ईंदो आहे, न ज़मीन खे अरमान थींदो आहे, न मूंखे रहम ईंदो आहे जो उनखे मोहलत ॾियां। पोइ हिन खे चवंदो आहियां त पंहिंजे वॾनि मां इबरत वठो, न त तव्हांजो अंजाम उहो थियो जेको हुननि जो थियो। हीअ दुनिया इम्तिहान जी जॻह। कुदरत हिते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इम्तिहान वरिता, उहे इम्तिहान तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि। 450 साल मुतहिदा हिंदुस्तान ते मुग़लनि जी हुकूमत हुई। 450 साल। बाबर आयो, तंहिंखां पोइ हमायूं आयो, अकबर आयो, जहांगीर आयो, शाहजहान आयो, सम्झे, औरंगज़ेब आलमगीर आयो। सम्झ हुननि दुनिया ते हुकूमत अची कई। अॼु बि जेकॾहिं तव्हां जाचींदा त उन्हनि जूं वॾियूं वॾियूं मस्जिदूं, ठटे वारी मस्जिद, लाहौर वारी मस्जिद, दिल्ली वारी मस्जिद, ताजमहल, लाल किलो, तख़्त ताऊसी, कोहनूर हीरो अॼु बि मौजूदु आहिनि। सम्झ जेके उन्हनि जे अज़मत ते दलालत करे रहिया आहिनि। पर जॾहिं हुदूद ख़ुदाबंदी जी भनकड़ी थी इन ई लाल किले जे अंदरि, जॾहिं ख़ुदा जे हुक्मनि जी बेफ़रमानी अची थी, बेहयाई ऐं अयाशी जा अॾा मचाया विया, इन कैदी मतीन, तॾहिं अल्लाह जो कानून मुकाफ़ात जज़ा जो हरकत में आयो। पछाड़ी में अंजाम इहो निकितो त मुग़लनि जे शहज़ादियुनि जा कपिड़ा फाटल हुआ, पेरनि में कंडा हुआ, हमायूं जे कब्रिस्तान में उन्हनि पनाह अची वरिती। ज़फ़र खे हथकड़ियूं लॻल हुयूं, 4 फुट खूनी गेट ते टंगल हुआ जिन खे को दफ़न करण वारो कोन हो। इन कैदी मतीन, मुंहिंजी पकड़ सख़्त हूंदी आहे। ज़फ़र खे हथकड़ियूं लॻियूं पयूं आहिनि, ॾिठई त लाल किलो ख़ाली थी चुको आहे, शहज़ादियुनि जो पतो कोन्हे त किथे पनाह वरितऊं, पुट टंगिया पिया आहिनि, तिन खे केरु दफ़न करण वारो कोन्हे। ज़ारो कतार रखियल मां लुड़का हुआ। उन वक़्त में चई त लगता नहीं दिल मेरा इस उजड़े दयार में, किसकी है बनी इस आलम ना पाएदार में, कह दो इन हसरतों से और कहीं जा बसें, इतनी जगह कहाँ है दिले दागदार में, बुलबुल को बाग बांसे न सयार से गिला, किस्मत में कैद लिखी थी फसले बहार में, उम्र दराज मांग कर लाए थे 4 दिन, 2 आरजू में कट गए 2 इंतजार में, कितना बदनसीब है जफर, दफन के लिए 2 गज जमीन भी मिल न सकी कुएं यार में। तड़पी तड़पी मरी गया। समझे ना, को पूछण वारो कौन हो, न किसी आंख का नूर हूं, न किसी दिल का सुरूर हूं, जो किसी काम में न आ सके, मैं एक वो मुश्ते गुबार हूं, मेरा रंग रूप बदल गया, मेरा यार मुझसे बिछड़ गया, जो चमन खिजा से उजड़ गया, मैं उसकी फसले बहार हूं, न किसी का हबीब हूं, न किसी का रकीब हूं, जो बिगड़ गया वो नसीब हूं, जो उजड़ गया वो दियार हूं, कोई मेरी मजार पे आए क्यों, कोई 4 फूल चढ़ाए क्यों, कोई आकर क्षमा जलाए क्यों, मैं तो बेकसी का मजार हूं, को पुछण वारो कोन हो। इन कैदी मतीन, बेशक मुंहिंजी पकड़ जेका आहे सा बिल्कुलु सख़्त हूंदी। अल्लाह इम्तिहान ॾींदो आहे, पर इंसान जॾहिं आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे तॾहिं इन कैदी मतीन, पकड़ बिल्कुलु सख़्त हूंदी आहे। ज़िंदगी मिली अल्लाह जे मर्ज़ी सां आहे, गुज़ारणी बि अल्लाह जे मर्ज़ी सां। हलाल जो मैदान एॾो कुशादो करे छॾी आहे जो हराम जे मैदान में कदम रखण जी ज़रूरत ई कान्हे। हराम जे मैदान में कदम उहो रखे जंहिंजे लाइ हलाल जो मैदान जेको आहे सो तंग अची वञे। फनकिहू मा ताब लकुम, तव्हांखे शहावत नहीं आहे, हिकिड़ी औरत सां निकाह करियो, ज़रूरत पूरी न थी ॿी, ज़रूरत पूरी न थी टी, ज़रूरत पूरी न थी चौथी, ला तक़रबू ज़िना इन्नहू कान फ़ाहिशा, पर ज़िना खे वेझा न वञो, इहो बेहयाई जो कमु आहे, नस्ल इंसानी जे तबाही जो कमु आहे। लिवातत खे वेझा न वञो, इहो ख़िलाफ़े फितरत कमु थो अची वञे। 4 शादियुनि जे इजाज़त खां पोइ बि जेकॾहिं कंहिं माण्हू ज़िना जे मैदान में कदम रखियो आहे त इस्लाम चवे थो इन कमीने जे वजूद खे हाणे बर्दाश्त न कबो, इन खे संसार करे ख़तम करणो।
हलाल जो मैदान तंग हुजे हा, तंहिंखां पोइ हराम जे मैदान में छा अची रख, चओ कदम अची रख, उहा ॻाल्हि ई कोन्हे। परवरदिगार आलम पंहिंजे महिरबानी सां हलाल जो कदम, तोखे जेकॾहिं उञ लॻी आहे, शरबत पी सघे थो, सादो पाणी पी सघे थो, खंडु विझी पी सघे थो, ॾाढ़ूं ऐं अंगूर जो जूस पी सघे थो, आबरेशम पी सघे थो, फरमाई त शराब खे वेझो न वञ, इहा इंसानी अक़ल खे तबाह करण वारी शइ थी अची वञे। एतिरियूं शयूं हलाल आहिनि, तंहिंखां पोइ बि जेकॾहिं तूं शराब जे गिलास में हथु विधो आहे त मौली साहिब आऊं इन सां पंहिंजी उञ उजाईंदुसि त तूं मोचड़नि जो लाइक़ु न आहीं त ॿियो छा आहीं? तोखे इन हराम गिलास में हथु विझण जी ज़रूरत तॾहिं हुई जॾहिं हलाल जो मैदान तंग हुजे। हलाल जो मैदान केॾो कुशादो पियो आहे, तंहिंखां पोइ बि जेकॾहिं हराम जे मैदान में तो कदम रखियो आहे त यकीनन तो छा कयो आहे, चओ ॾोहो अची कयो आहे, पोइ तूं ॾुहारी तो अची बणिजे। त मुंहिंजा दोस्तो, मूं अर्ज़ु कयो त असांजो अचण बि अल्लाह जे मर्ज़ी सां, दुनिया खे छॾण बि अल्लाह जे मर्ज़ी सां, ज़िंदगी गुज़ारण बि अल्लाह जे मर्ज़ी सां। ख़ुशि नसीब आहिनि उहे शख़्स जिन ज़िंदगी अल्लाह जे मर्ज़ी सां गुज़ारी। हीअ परेशानी इंसान खे तॾहिं थींदी आहे जॾहिं ताल्लुक़ रब्बुल आलमीन सां टुटी वेंदो आहे। जॾहिं इंसान जो ताल्लुक़ अल्लाह जे ज़ात सां क़ाइमु हूंदो आहे, पोइ परेशानी जो को सुवाल ई कंहिं क़िस्म जो कोन्हे। हुकूमतूं मिलियूं, दौलतूं मिलियूं, जागीरनि जा मालिक थिया, पर जेका शइ न मिली उहो चैन न मिलियो, जेका शइ न मिली उहो सुकून कोन मिलियो। सुकून ऐं चैन जेकॾहिं आहे त उहो अल्लाह जे इबादत में, कंहिंमें आहे, चओ अल्लाह जी इबादत। मूंखे वाक़ियो यादि आहे, हारून रशीद खे संस वज़ीर चयो, चई बादशाह, वॾा वॾा माण्हू तव्हांजे दरवाज़नि ते ईंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे टाइम कोन ॾींदा आहियो मुलाक़ात जो। हिते हिकिड़ो फ़क़ीर रहंदो आहे, झूपड़ी में वेठो आहे, जेकॾहिं तव्हां उन पाण गॾिजी हलूं त पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो पिया? चई पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। चई ईअं आहे बि फ़क़ीर, पाण हली हलूं? चई हाओ। बादशाह वज़ीर सां गॾु आयो, फ़क़ीर साहब अंदरि अल्लाह जो ज़िक्र वेठे कयो, नौकर को मूं जहिड़ो दरवाज़े जे ॿाहिरां वेठो। वज़ीर चयो त फ़क़ीर साहब खे चओ त बादशाह तव्हां सां मुलाक़ात जे लाइ आयो आहे, 5 मिंट हुनखे वक़्तु ॾियो। अंदरां जवाबु मिलियो त मूं वटि हींअर वक़्तु ख़ाली कोन्हे। अल्लाह सां ताल्लुक़ लॻल हो, फ़क़ीर जी ज़रूरत कई। बादशाह खे कावड़ वई, वज़ीर खे चईं फ़क़ीर न आई, ठग। चई कीअं? चई फ़क़ीर हुजे त पंहिंजे दरवाज़े ते नौकर कीअं विहारिया? नौकर त वॾा माण्हू विहारींदा आहिनि। सो हिकिड़ी मिसरा चाहे मोकिलियईं त दरे दुर्वेश रा दरबान न बायद। जेकॾहिं दरवेश हुजे हा त नौकर घर ते न रखे हा, नौकर त असां जहिड़ा हाकिम रखंदा आहिनि। फ़क़ीर साहब अंदरां जवाबु मोकिलियो त बबायत ता सॼे दुनिया न आयद, असांखे बि ज़रूरत हूंदी आहे नौकरनि जी। तव्हां त अवां जहिड़ा कुता बिना इजाज़त जे अंदरि अची इबादत में ख़लल पैदा न कनि। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक़ जुड़ी वेंदो आहे तॾहिं का ॻाल्हि कोन हूंदी आहे। बालूल चरियो आयो पे बगदाद जे बाज़ार में, हारून चयसि सल मां शइ त जेको चवे सो तोखे ॾियां, कपिड़ो चवे, गंदी चवे, सभु कुझु चवे, तोखे वठी ॾियां। चई बादशाह, माण्हू मूंखे पागल था चवनि, पर आउं तोखे पागल थो चवां। चई कीअं? चई अन व अंत अयालुल्लाह फकैफ यरज़ुक व यंसानी। चई मुंहिंजो ईमान इहो आहे त आसमान जे छत जे हेठां जेका मख़लूक आबाद आहे उहे ख़ुदा जे घर जा भाती था अची बणजनि। सम्झ न? पोइ अल्लाह सी तोखे ॾे, मूंखे विसारे छॾे, ईअं कीअं थी सघे थो? तो वटि जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत हुजे त तोखां वठण जे लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं तोखे कुदरत जे तरफ़ां मिली आहे, तूं पाण पिनणो आहीं त पिनणे जे अॻियां हथु डिगारण जे लाइ तयारु न आहीं। असल मक़सद जेको आहे सो आहे अल्लाह सां ताल्लुक़। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइमु थी वेंदो आहे तॾहिं सुकून अची वेंदो आहे, चैन नसीब थी वेंदो आहे। अला बेज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, जेकॾहिं सुकून ऐं चैन आहे त अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि चैन आहे, अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि सुकून आहे। तव्हां दुनिया सां पंहिंजा ॾींहं लॻाया आहिनि, 2-3 ॾींहं वरी बि अल्लाह जे यादगिरी सां लॻायो, पोइ ॾिसो त चैन ऐं सुकून आहे या कोन। उनजो दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे। केॾा बि गुनाह कया आहिनि, केतिरा बि गुनाहगार आहियूं, ज़िंदगी सॼी गुनाहनि में काटे चुका आहियूं, पर अञा बि मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ बंदि न आहे। 24 कलाक मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ छा आहे? चओ खुलियल आहे, फ़क़ति अचण जी देरि आहे। हिकिड़ो गुनाहगार हूंदो आहे, चवंदो आहे मौली साहब मुंहिंजे लाइ दुआ घुर, ऐं गुनाहगार आहियां। गुनाहगार जी जेकॾहिं न क़बूल करे हा त हुनखे पैदा ई कोन करे हा, पैदा करण खां पोइ ॿिए दर जो हुनखे मोहताज ई कोन बणाई। पर घुरण जी आदत हूंदी आहे। असांजो घुरण, हींअर मौलियुनि जो इख़्तिलाफ़ आहे त दुआऊं 3 घुरबियूं या हिकिड़ो खणबो, आवाज़ ज़ोर सां कबो या आवाज़
समझे न, आस्ते अची ॻाल्हाइबो, पोइ फतवाऊं लॻण शुरू थी वयूं। इहे सभु जहालत जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। क़ुर ते जेकॾहिं नज़र विझे त दुआ न को हथ खणण जो नालो आहे, न को वात हलाइण जो नालो आहे। क़ुर चवे थो अमन युजीबुल मुस्तर इज़ा दा, केरु आहे जेको बेक़रार जो सॾु सुणी उनखे क़बूल करे, उन तां तकलीफ़ूं हटाए। क़ुर चवे थो दुआ नालो आहे बाने जो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी पवण। बसि तूं तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी त ॾिस। ख़ुदा खे सॾण ते को बि ख़र्च कोन्हे। कंहिं दरगाह ते वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, कंहिं मुर्शिद वटि वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, धाॻो वटाईंदे त बि 1.25 रुपयो तोखे ॾियणो पवंदो, शीशो पढ़ाईंदे त बि ॾियणो पवंदो। ख़ुदा खे सॾु करण ते न को अरबी सिखण जी ज़रूरत, न का क़ुर पढ़ण जी ज़रूरत, न का ॾींहं जे टेम जी ज़रूरत, न का राति जी ज़रूरत, न का घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत, न का वुज़ू करण जी ज़रूरत। जिते बि सुतो पियो हुजे सार थिए अखियुनि खे माटे चओ या अल्लाह, मथां ऐलान थींदो आहे उदूनी अस्तजिब लकुम। ऐं बाना तुंहिंजो सॾु रायगान कोन वियो, मूं ॿुधो आहे अची, जेको घुरणो अथई सो घुर अची। हिकिड़ो साहबी आहे हुज़ूर जे साम्हूं दुआ पियो घुरे ख़ुशीअ में, चवे थो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक फ़ग़्फ़िरली। ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं ऐं तुंहिंजो ख़ुदा आहियां, मूंखे माफ़ कर। वात उबतो हली वियो, मथां ऐलान कहिड़ो थियो, कल समेतो कौलक या अब्दी व ग़फ़रतु लक। ऐं बाना मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, तोखे माफ़ करे छॾियो। तो उनखे कोन सॼो आहे जेको फ़क़ति वात ते इत्तिफ़ा करे। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, तुंहिंजी ज़बान त उबती हली वई, पर जंहिंखे तो सॼो आहे उहो दिलि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। ऐं अल्लाह जी ज़ात ऐं बाना जेकॾहिं मुंहिंजी वठ पकड़ वात ते हुजे हा त गुंगे जी दुआ केरु क़बूल कंदो जेको ॻाल्हाए बि नथो सघे। मुंहिंजी दरबार 24 कलाक खुलियल हूंदी आहे, फ़क़ति तुंहिंजे अचण जी छा हूंदी आहे, चओ देरि हूंदी आहे। ज़िंदगी जा चंद ॾींहं आहिनि जेके अल्लाह जे मर्ज़ी सां गुज़ारणा आहिनि, जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारियासीं त नाकाम। मुंहिंजा दोस्तो, हे नौजवान वेठा, तव्हां 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी करियो, क़ुर करीम जो दौर करियो। हाणे ही नौजवान आहे, 2 ॾींहं नमाज़ जमात सां पढ़ई, सिपारो तारीख़ दौर जो अची कई, सम्झनि 3 ॾींहं खां पोइ बीमार थी खट ते किरी पियो। हाणे इशारनि सां नमाज़ बि पढ़े, मस्जिद में बि कोन थो अचे, क़ुर खे बि खोले ई कोन्हे, दौर कोन थो करे सघे। पर हिन रहमत, हिन उम्र जे लाइ अल्लाह जो कानून कहिड़ो आहे, अमल कलील अजर कसीर। हिन उम्र जे लाइ कानून ई मथां हुकुम थींदो आहे उक्तबू लिअब्दी हसनात। ऐं मलाइको हिन बाने जे दफ़्तर में क़ुर जे तिलावत जो बि सवाबु लिखो, नमाज़ जे जमात जो बि सवाबु लिखो। चवंदा या अल्लाह ही त बीमार पियो आहे घर में, सम्झ क़ुर करीम जो अॼु वर्को खोले ई कोन, अॼु उथी कंहिं क़िस्म जो न सघियो। कुदरत जे तरफ़ां, अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे त 2 ॾींहं हिन खां अॻु में इहो कमु हिन कयो या कोन कयो। चऊं या अल्लाह कई, सम्झनि कीअं अॼु बीमार आहे, तंहिंजे करे मुंहिंजो बानू पेंशन ते आहे। जेकॾहिं मास्तर पोड़ो थी वेंदो आहे त बुखी हुकूमत अधु पेंशन जो ॾींदी आहे, बानू इबादत करे बीमार थी पवंदो आहे त अल्लाह जी ज़ात हुनखे पूरी पेंशन ॾींदी आहे। ख़ुदा जे खज़ाने में हुनजी कमी कंहिं क़िस्म जी, पर ज़िंदगी त गुज़रे थी, ज़िंदगी त गुज़रे थी। मस्जिद वारो मरंदो, सिनेमा वारो मरंदो, डिश वारो मरंदो, क़ुर वारो मरंदो। वक़्तु जिते बि लॻाईंदे उते लॻंदो। हर को ॾींहुं नेक जो हुजे या बद जो हुजे, क़ब्र खे वेझो आहे, दुनिया खे पोयां छॾींदो अचे। वक़्तु गुज़रे पियो, नेकी में बि गुज़रंदो आहे, बदकारी जे अंदरि बि गुज़रंदो आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे शख़्स जिन जी ज़िंदगी अल्लाह जे मर्ज़ी जे मुताबिक़ हुई। असांजे कहिड़ो इम्तिहान आहे, असांजे त को बि इम्तिहान कोन्हे। 313 ॼणा आहिनि जेके जंग बदर में हुज़ूर जिन वठी आया आहिनि। वॾे किसे करण जी मूंखे ज़रूरत कोन्हे, हुज़ूर खे लड़ाई जो इरादो ई कोन हो, हिकिड़े काफ़िले खे लुटण जो इरादो हो, ओचितो आया। पर दुश्मन ताक़तवर जे मुक़ाबले में अची बीह रहिया आहिनि। हे बेसरो सामान आहिनि, हो सामान वारा आहिनि। पाणी ते कब्ज़ो उन्हनि जो, हथियार उन्हनि वटि, हे त पेरनि ते सम्झ अॻिलियूं ॿधी, पुठनि ते सम्झ हथनि में पथर खणी अची बीठा आहिनि। अल्लाह जे रसूल ॾिठो त 313 ॼणा वॾी ताक़त जे मुक़ाबले में मूं आंदा आहिनि, असां वटि आहे त कुझु कोन। बुखारी शरीफ़ में हदीस आहे, पाण उथी बीठा फरमायूं जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे त मदीने हलूं, तयार थी तंहिंखां पोइ अची मुक़ाबिलो करियूं। अमी मस्जिद खां 2 ॼणा ॿाहिरि निकिरो, 2 दुश्मन बंदूक खणियो बीठा हुजनि, सम्झ। पोइ जेकॾहिं आउं चवां त मस्जिद में घिड़ी वञो, ओड़ा मुक़ाबले में न वञो, तव्हां पोइ उते हिकिड़ो मिंट बीहंदा, कंहिंजे ॻाल्हि जो इंतज़ारु कंदा। हिते ताक़तवर दुश्मन हज़रत मिक़दाद बिन असवद उथी बीठो, वअनाहु तज़रिफ़ाने, अखियूं जेके आहिनि से नार वांगुरु वहनि पियूं, लुड़क वहनि पिया। चई या रसूल अल्लाह, तव्हां चओ था तयार थी अचो, तयार थी उहो अचे जेके जीअण जो शौक़ु हुजे। असां वतन छॾियो, बच्चा छॾिया, माल ऐं मिल्कियत छॾियोसीं, तुंहिंजे पोयां हिन जे करे निकितासीं त उहा घड़ी नसीब थिए जो आका जे क़दमनि में पंहिंजी जान कुर्बान करियूं। नानो नो कातिलो अन यमीनिक व अन शिमालिक व अन अमामिक व अन खल्फिक वला नक़ूलो कमा क़ालत यहूद ले मूसा इज़हब
इज़हब अंत व रब्बुक फकातिला इन्ना हाउना काइदून। चई या रसूलल्लाह असीं यहूदी थोड़ी आहियूं जिन मूसा खे चयो हो त तूं ऐं तुंहिंजो ख़ुदा वञी विड़ो, असीं हिते वेठा आहियूं, असीं तव्हांजे अॻियां ऐं पोयां खॿे ऐं सॼे जान ॾियण खे फ़ख्र महसूस कंदासीं, तव्हांजे हुक्म जो इंतज़ार आहे बस। लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, बदर जे मैदान में तव्हां कमज़ोर हुआ, अल्लाह जल जलालहू तव्हांजी मदद कई। मुंहिंजा दोस्तो हिते गला वॼाए असीं नारा हणंदा आहियूं, पर इहो जेको मिक़दाद जा लफ़्ज़ सो ज़बानी कोन हुआ, दिल वारा हुआ। इन ई मैदान में हज़रत साद खे 3 तीर लॻाइनि, वबेही रमक पोयां पसा उन में मौजूद आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जांच कंदा अचनि त केरु शहीद अची थियो, जांच कंदा अचनि त केरु शख़्स बीमार ऐं मरीज़ अची थियो, हज़रत साद जे मथां आया त मोकिलाइण वारो आहे, कन में फरमायाऊं त औसनी या सादो, ऐं साद तूं मोकिलाइण वारो आहीं, तोखे जेका वसीयत करणी आहे सा वसीयत कर। हज़रत साद ॻाल्हायो कोन, उन जे कन में हुज़ूर जो आवाज़ आयो त ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई। उहो ई बदन जंहिंमें तीर पयवस्त हुआ तिन खे घिसकाए पंहिंजो मथो नबी जे पेरनि में आणे रखई। वज़ालिक मा तमन्ने थो, चई या रसूल अल्लाह हाणे अरमान कोन थींदो त हिन लाशे खे कफन मिलंदो या कोन मिलंदो, अरमान कोन थींदो त मूंखे दफ़न कंदा माण्हू या मूंखे जानवर खाई वेंदा, मूंखां मथे कहिड़ी माउ जो पुटु ख़ुशि नसीब हूंदो जंहिंजा पोयां पसा तव्हांजे कदमनि में कुर्बान थी रहिया हुजनि। वज़ालिक मा तमन्ने थो, चई जेका तमन्ना हुई सा पूरी थी, इहा ई मुंहिंजी तमन्ना हुई त तव्हांजा कदम हुजनि, मुंहिंजी जान हुजे। इहा अल्लाह जी छा हुई, चओ मर्ज़ी ते अची बनी। बुखारी में हदीस आहे, हज़रत अंस बिन नज़र घर जे अंदरि वेठो आहे, जंग ओद शुरू आहे, कपिड़ो कोन्हे जो गोल ॿधी मुक़ाबिलो अची करे। जॾहिं पतो पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॾंद मुबारक शहीद थी चुका आहिनि, तॾहिं खथो सम्झ, खथो तव्हां सम्झो था गूण जेके चइबो आहे, उनजी गोल ॿधई, पर ॿई पासा मिलिया कोन थिए, कंडनि सां करे ॿई मिलाई आहे त उघाड़ो न थियां। हिकिड़े हथ में खारकूं आहिनि, खाईंदो अचे, ॿिए हथ में तलवार आहे, मैदान जंग में आयो आहे, हुज़ूर जे साम्हूं अची बीठो आहे। चई या रसूल अल्लाह लइन अना कोतिल तो फअैन अना, मूंखे ॿुधाए त हाणे मुक़ाबिलो करे जेकॾहिं मरी वञा त मुंहिंजी जॻह किथे आहे। साहबीअ खे पतो कोन हो त शहीद जी जॻह जन्नत आहे, कोन। हुज़ूर जे ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरनि तिन जो मज़ो ते वरिती, तिन जो छा वरितई त चओ मज़ो ते वरितो। फरमाई त इहो मसालो पुछण जहिड़ो कोन्हे, फ़अंत फिल जन्नत, पोइ तुंहिंजी जॻह कंहिंजे अंदरि आहे, जन्नत जे अंदरि आहे। बुखारी शरीफ़ जा अल्फाज़ फ़अल्क़त तमरात, जॾहिं नबी साईं फरमायो शहीद जी जॻह जन्नत आहे, हुयसि बुख, पर फौरन खणी खारकूं उछलाई। चई तव्हां चओ था शहीद जी जॻह जन्नत आहे, हाणे जेतिरी खारकनि जे खाइण में देरि लॻंदी एतिरी जन्नत जे पहुचण में देरि लॻंदी। जेतिरी खारकनि जे खाइण में देरि एतिरी जन्नत जे पहुचण में देरि। फ़क़ातल हत्ता कोतिल फ़वजदू फ़ीह सलासतम व समानीन तानतम व ज़रबतन फ़मा अरफ़तहु इल्ला उख़्तुहु बिबनानि असाबी। मुक़ाबिलो कई, काफ़रनि सां मुक़ाबिलो कंदे रहियो, तीर ऐं तलवार उन्हनि खे बि हणंदे रहियो, उन्हनि खे बर्दाश्त कंदे रहियो। पछाड़ी में आख़िरकार मरी वियो। जॾहिं हुनजो लाशो आंदऊं तॾहिं तीरनि ऐं तलवारनि जा 83 धक लॻल हुआ, 83, 80 ऐं 3 तेसिताईं पे मुक़ाबिलो कई। आङिरियुनि जे ॾोॾनि मां भेण सुञातो त मुंहिंजो भाउ आहे, बाक़ी को बि उज़वो जेको आहे सो सलामत कोन हो। पछाड़ी में चई बल्लिगू सलामी मुहम्मदन फुज़्तु व रब्बिल काबा, चई नबी साईं खे सलाम ॾिजा, रब काबे जो कसम आऊं कामयाब थियो पियो वञा। क़ुर खे बि चवणो पियो त फमिन हुमन सदकू मा अहदुल्लाह ॾे, के उहे माण्हू आहिनि जिन जेका ॻाल्हि कई तंहिंमें सचा पाण खे करे ॾेखारूं, साबित करे ॾेखारूं। इहे उहे माण्हू हुआ जिन ज़िंदगी कंहिंजे मुताबिक़ गुज़ारी, चओ अल्लाह जे मर्ज़ी जे मुताबिक़। ज़िंदगी गुज़रण वारी शइ, जीअं बि गुज़रंदी तीअं ज़िंदगी छा गुज़री रहंदी। सम्झ, असांजे बचे में ईमान हो, सम्झ न, हर हिकु शइ जे अंदरि ईमान हो, पर असां में जेकॾहिं कमज़ोरी आई आहे, मसाइल आहिनि, त उहो ईमान कमज़ोर थी चुको आहे। जंग बदर में मुआज़ ऐं मुअव्वज़ 11 ऐं 12 सालनि जा छोकिरा आहिनि जिन अबू जहल खे मारियो आहे। इहा बि त बुखारी शरीफ़ में हदीस आहे। अब्दुर्रहमान बिन औफ खे पुछो चाचा अबू जहल किथे आहे? चई पुट तव्हां हुनजी पुछा था करियो, 70 माण्हू